आम जिब्रील हो रब करीम जिब्रील के नी सूरत में मोकलियो हिकड़ी विच खड़े हा इन जो नस्ल खत्म करे छड़े हा पर अकुल चीज पेते वठी भगो मां मोहम्मद करीम जी हिफाजत जे ला अल्लाह ताला पाण इंतजाम फरमायो है। या अय्युहल नबिय्यु हस्बुकल्लाह अल्लाह ताला फरमाएगा ओ मुझा प्यारा महबूब मोहम्मद करीम मां रब तुझे लाए काफी है। काफी आहे न ॾाढे चो काफी आहे न जंहिंजे ला अलाह काफी जंहिंजो रब तंहिंजो मिला त चवंदा न अलाह असांजे ला सिर्फ अलाह काफी आहे असांजे ला सिर्फ अलाह काफी आहे। ठीक आहे काफी आहे तव्हांजे ला तव्हांखे तवक्कल आहे पिन्नी 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 बिना अहिड़ा छिता थिया हल जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॻे त वञी सेठनि जे दरनि ते पिनंदा हाणे रोडनि ते बीठा था पिननि पिया। जाथे वञो मुल्क में मुंहिंजा मोधाण मचाए छॾियो अथनि न को ॻोठ न को छा मिड़ई इहे मस्जिद जो हिकिड़ो आॾाणो ठाहे ॿ टे काडर टीयर हणी रोड मैन जे मथां हिकिड़ो वॾो स्पीकर ब्रेक स्पीड ब्रेकर ठाहे छॾींदा उहो स्पीड ब्रेकर ते लाज़मी का गाॾी बीहे न सही ऐं नोलूअ जहिड़ो झंडो टंगे छॾींदा मस्जिद ते। नोलू ॾिठो तो नोलू तव्हां छा चवंदा हो नोरीड़ो छा चवंदा हुअसि नोरीड़ो ज़ेबरा गॾा पंहिंजा चङो आहे। अमेरिका जो झंडो ॾिठो अथव उन जे कुंड ते बि इहो झंडो टिकल अथव। अमेरिका जे झंडे में ॿिया निशान बि आहिनि पर मुंहिंजा दोस्त कुंडड़ीअ में नंढड़नि अखरनि सां नंढे ॻाल्हि सां तव्हां सोचो खणी इहो इन्हनि वारो झंडो बि छा कयो पिया अमेरिका जा एजेंट त आहिनि न मुंहिंजा प्यारा दोस्तो नोरीड़े जहिड़ो झंडो जाथे काथे खोड़ियूं बीठा आहिनि बसि गाॾी बीठी नाहे बसि मुला जी पेटी बूथल इहो बि कोन सोचींदा त अलाए शराबी आहे अलाए ज़ानी आहे अलाए भील आहे अलाए कोली आहे अलाए केरु आहे अलाए शियो आहे अलाए केरु आहे मुला खे ॾोकड़ खपे केरु बि हुजे। अबा मूंखे सच ॿुधाए त पैसो दीन जे लाइ दीनदार मुस्लमान खां वठिजे या टिल्लू मल खां वठिजे। रोड ते त काफ़र बि लंघनि था न सही कहिड़ो मुजादा कंहिंजे पेशानीअ ते लिखियो पियो आहे त ही मुस्लमान जी गाॾी आहे या काफ़र जी आहे सभु हिकु जहिड़ा। अॼुकल्ह त मुस्लमान बि माशाअल्लाह मुल्क साफ़ करे छॾियो आहे। हथ त घणो मुंहं ते हथ त घुमायो ॾिसांव सभई 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 महिरबानी कयो हथ घुमायो कुझु लॻेव थो अहिड़ो कमु कयो घटि में घटि राति जो बिस्तरे ते सुम्हो नंढड़ो ॿारु सुतल हुजे न त ॿार खे ख़बर पए त अबे सां सुतो पियो आहे अलाए अमड़ सां सुतो पियो आहे। दाढ़ी रखो महबूब जी सुन्नत चो सुभान अल्लाह। आशिक़े रसूल सॾाए थो सुन्नी सॾाए थो सुन्नत खां पुठी रो है फादा। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ केतिरा मोहब्बत वारा हो जो राति जो हिकु थी वियो आहे त बि वेठा हो इन लाइ वेठा हो त सोहणे नबी जी तारीफ़ ॿुधो चो सुभान अल्लाह। इन लाइ वेठा हो न सही तारीफ़ लाइ वेठा हो न पोइ मुंहिंजा सोहणा जंहिंजी तारीफ़ ॿुधो था उन सोहणे जी सुन्नत जे वेझो ई नथा वञो। सुबह जो थो था छा थो करे ॾाढ़ी थो ठाहे ॾाढ़ी थो लाहे या ठाहे ठाहिणो त हुनखे चइबो आहे जीअं मूंखे आया मोरी साहब जन खे आहे खणी ॾियोसि तेल मखियोसि ठाहेसि इहो आहे ठाहिणु। अवां त ख़ैर जो था मथां सेफ्टी खणी घुमायोसि इहो ठाहियो था या ड्राहियो था ॾाढे ॻाल्हायो। खुदा जे वास्ते मिली खुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झिजो हे तोड़े असांजा वार अच्छा थी विया आहिनि ठहनि था या कोन था ठहनि। हे उलमा जी जमात बुजुर्गनि जी वेठी आहे ठहे थी या नथी ठहे ओ कहिड़ो आहे जंहिंखे ॾाढ़ी नथी ठहे तूं छो थो रखी। अॼु बेॾाढ़िया जेके वेठा हो उन मां को हथ त मथे खणे त मां अॼु खां पोइ रखंदुसि ॾिसां। माशाअल्लाह 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 सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत। सही सां सभई शायद हो जो बुजुर्गो पर रुगो हे बुजुर्ग शायद कोन थो अॼु मदीने वारो साईं बि शायद अथव। ॾाढ़ी रखो मुंहिंजे महबूब पाक जी हबीबन जी मां हिकिड़ी हदीस पाक पढ़ी त वुज़ू करे
वुज़ू खां बाद में जेको दाढ़ी के सोहारी शरीफ के कंगी दींदो आ उनके अल्लाह ताला 40 बीमारन खां महफूज रखदो आ। बी हदीस पाका मलफूजा शरीफ में मुझे महबूबा मुर्शिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह भी लिखियो आ त महबूब हिकड़ी रात जो इशा जे टाइम ते सुम्हण वारे टाइम ते जो बिस्तरे ते लेटन पिया त मतलब कंगी कढी पंहिंजे दाढ़ी खे फणी ॾिनी। मोमिनन जी मां अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कंगी त उन वक्त ॾिबी आ जॾहिं माण्हू ॿाहिरि वेंदो आ माण्हुनि सां मिलंदो आ ठही ठुकी वेंदो आ सुम्हण जे टाइम ते कंगी कान ॾिबी आ अवां सुम्हण जे टाइम ते कंगी था ॾियो पिया। पाण फरमाइनि था ओ आयशा सिद्दीका मोमिनन जी मां मुहम्मद करीम तोखे मसइलो थो ॿुधायां जंहिंखे कर्ज़ हुजे जंहिंजे मथां कर्ज़ तमामु घणो थी वञे सुम्हण जे टाइम ते दाढ़ीअ खे कंगी ॾींदो हुनजो कर्ज़ माफ़ थी वेंदो। बरकत रूहानी तो फायदो आ पर ज़ाहिरी जिस्मानी भी फायदो आ। अम्मा आयशा सिद्दीका महबूब निहारे चई थी या रसूल अल्लाह साईं जन ते कहिड़ो कर्ज़ आ अहां ते को कर्ज़ आहे छा? पर आयशा हाओ मुते भी कर्ज़ आहे। कहिड़ो? तोसां मूं जॾहिं शादी कई न पोइ मां शादी वारे टाइम ते जेको तुंहिंजो महर काबीनो मुक़ररु कयो हो उहो अञा मूं तोखे कोन ॾिनो हो मां ते कर्ज़ आहे। मोमिनन जी मां चवे थी या रसूल अल्लाह मूं तव्हांखे माफ़ कयो। पाण फरमाइनि था जज़ाकल्लाह ॿी रात थी आ या ॿियो भेरो थियो आ हबीबन जी ज़ात वरी कंगी ॾिनी आ बीबी साहिबा वरी पुछे थी सोना अवां तां कर्ज़ त लही वियो आ अवां ॿीहर छो था पिया कंगी ॾियो? पाण फरमाइनि था जंहिं भले कम मां फ़ाइदो पवे उहो छो छॾियां? इन्हीअ मां फ़ाइदो आ इन मां फ़ाइदो पियो जो मां कंगी ॾिनी तो माफ़ कयो तो भलो कम थियो न मां उम्मत खे सबक ॾेई थो वञां। अबा ॾाढ़ी हूंदी त कंगी ॾींदे जे हूंदी कान त कंहिंखे ॾींदे? कर्ज़ खुदा तव्हां तो लाहींदो जो आमीन। पर खुदा जो कसम आहे रुगो दुनिया जो कर्ज़ न लहंदुई आख़िरत जो कर्ज़ बि लही वेंदुई। आखिरत जो कर्ज ॾुखियो आहे हिते उधार सुधार थींदई आखिरत में किथां उधार आणींदे जेकॾहिं रब करीम पुछई त मुंहिंजे हबीब जी सुन्नत जी बेहुरमती छो कंदे हे या बेअदबी आहे न से मुस्तफ़ा जी सुन्नत कूड़े उछलाए छॾे नाली में पई वञे अलाए काथे पिया वार ॿुॾा हलनि इहा वॾी बेअदबी आहे। इन बेअदबी जी पुछा थई त छा थींदी? मुस्लमान सुहिणी सूरत धार सुहिणी सुन्नत महबूब जी रख परे खां ॾिसजे त माशा अल्लाह मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं पटके वारा ॾिसंदो आहे सोहणे नबी जे सुन्नत वारा ॾिसंदो आहियां ऐं ख़बर पवंदी आहे त इन्हनि खे कंहिं कारीगर जो हथ लॻो आहे। कंहिंजो हथ साईं? ॾाढे जो कंहिंजो? मौलाना जलालुद्दीन रूमी चवंदो आहे फरमाईंदा हल त ॿेड़ी पे आई तरंदी माण्हू पे खयूं आई ॿियो हिकिड़ो काठ हो वॾो उहो बि दरिया में गोता खाईंदो आयो पे काठ तो बेड़ी के चवे तू भी काठ बेड़ी मां भी काठ मां पाण भी नथो संभाले सघां पर तू त पाण भी तरे थी माण्हू भी तारियूं थी वञे। जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था उहा बेड़ी ज़ुबाने हाल सां थी चवे यार हाओ तू भी काठ मां भी काठ आहियां तू पाण भी नथो बचाई गोचा थो खाई ऐं मां पाण भी तरां थी ॿियनि खे भी तारियां थी फ़र्क़ु एतिरो आहे त तोखे कारीगर जो हथ कोन लॻो आहे मूंखे कारीगर जो हथ लॻो आहे। अरे जेकॾहिं कामिल पीर जो हथ लॻी वञे मुर्शिद जी निगाह थी वञे त इंशा अल्लाह ताला सुन्नत बि थींदी त ॾाढ़ी बि थींदी। कल कामिल जो पासो वठ अल्लाह वारे वटि वञ इंशा अल्लाह ताला जॾहिं अल्लाह वारनि जे सोबत में ईंदे त इंशा अल्लाह तुंहिंजी क़िस्मत ई बदिले छॾींदा। अल्लाह जो वली रुगो क़िस्मत कोन बदिलींदो आहे तुंहिंजी सूरत ई बदिलाए छॾींदो आहे। अॻ में तुंहिंजी सूरत ॿिए नमूने जी हूंदी आहे पर जॾहिं अल्लाह वारे जे सोबत में ईंदो आहे त ख़ुदा जो कसम तुंहिंजी सूरत ई तब्दील थी वेंदी आहे ॾिसण सां रूह खे राहत पई ईंदी आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है सवालात रब करीम शर तव्हां असांखे महबूब जे सुन्नत ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे अॻिते हलूं
दुरूद शरीफ बुलंद आवाज़ ॾाढे सलात ॾाढे पढ़ो बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुझा दोस्तों अजीजो साईं फरमाश कई विच ते किस्सो आहे हज़रत मखदूम हज़रत खलीफ़े महमूद कड़े वारे जो कंहिंजो अदा खलीफ़ो महमूद निज़ामानी कड़े गवण वारो हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी जो खलीफ़ो हो। चओ सुभान अल्लाह। दोस्तों अजीजो वो अॼुकल्ह उहा अॼु पुल सिजावल खां जॾहिं ठटे वञिबो आहे सिजावल खां ठटे वञिबो आहे त मुंहिंजा दोस्तों अॼुकल्ह उन ठटे ऐं सिजावल जे विच ते पुल आहे दरिया जे मथां उन ज़माने में ॿेड़ियूं लॻंदियूं हुयूं पतण हो पुल कान आई। खलीफ़ो महमूद रहमतुल्लाह अलैह ॿेड़ी में अची वेठो आहे इत्तिफ़ाक़ सां उन ॿेड़ीअ में ॼञ बि हुजे ॼञ सां गॾु मश्किरो बि हुजे मश्किरनि जी तव्हांखे पाण ख़बर आहे। खलीफ़े साहब के चादर वेढ़ियल दाढ़ी मुबारक थोड़ी थोड़ी मथा छिडरी हुई थोड़ी दाढ़ी हितड़े हुई जंहिं मश्किरे जी नज़र पई खलीफ़े साहब जे मथा त बार बार जेको भोग करे फिराए खलीफ़े साहब जे मथा पाण ख़ामोश वेठा आहिनि। दोस्तों अज़ीज़ो जंहिंमहिल ॿेड़ी पतण ते हलंदी आहे दरिया में 20 मिंट 25 मिंट जी घणो पाणी त कलाक बि लॻी वेंदो आहे। जंहिंमहिल मंज़िल ते पहुती आहे दोस्तों अज़ीज़ो हू घड़ी घड़ी भोग कंदो खलीफ़े साहब ते हथ रखे ॾाढ़ीअ ॾे इशारा करे पाण ख़ामोश वेठा आहिनि। जंहिंमहिल लहण वारा थिया ॼञ बि लथी आहे मश्किरो बि लथो आहे खलीफ़ो साहब बि लथो आहे तंहिंमहिल खलीफ़े साहब पंहिंजी टोपी लाहे मश्किरे जे मथे ते रखी आहे बसि मथे ते रखंदो वियो। मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो मश्किरो बेहोश थी पट ते किरी पियो छड़ी पई लगे मानू हैरान थिया छा थियो आ छा चकर आ सभिनी चयो साईं तो छा कयो आ पाण फरमाइनि था मूंखां न पुछो इन्हीअ खां पुछो। दोस्तों अज़ीज़ो जंहिंमहिल हुनखे होश आयो आ खलीफ़े साहब हुन तां टोपी लाथी आ अखियुनि मां नार वहनि पिया कदमनि ते किरी पियो आ चवे पियो साईं महिरबानी करिया वरी ॿीहर त मुंहिंजे मथे ते टोपी रखजांइ। खलीफ़ो साहब फरमाइनि था छा ॾिठो थी चवे तो ॿियो कुझु कोन ॾिठो तो मां इहो ॾिठो आ तो मूंखे मुहम्मद करीम जे दरबार में पहुचाए छॾियो आहे ऐं मुंहिंजे वार वार मां ज़िक्र जारी थियो आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इल्लल्लाह सभई चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहो कंहिंजो फैज़ आहे चओ कामिलन जो चओ चओ कंहिंजो फैज़ आहे लजपाल तुरी तुनू तोड़ दे नहीं जदी बां फड़ दे उसनू छोड़ दे नहीं। अल्लाह जा बान हाज़रीन कंहिंजी बाह वठंदा आहिनि त मंज़िल ते पुॼाईंदा आहिनि किथे पुॼाईंदा आहिनि को कामिल वली हो पंजाब में उन्हीं खां हिकिड़े माण्हू पुछो से मैनू करोड़ पक्का जाना है करोड़ पक्का ॻोठ जो नालो आहे करोड़ छा नालो आहे ॾाढे चओ छा नालो आहे ज़ोर सां चओ ॻोठ जो नालो आहे करोड़। हुन चयो साईं मैनू दस ॾियो करोड़ मैनू जाना है अल्लाह जो वली फरमाए तो करोड़ दी मैनू खबर नहीं आ तेनू तोड़ पहुंचा देवा करोड़ जी मुखे खबर ना है जे चंगी तो तोड़ पुजाया है चेसी तोड़ पुजाए हथ दे हथ हथन में दे अखियूं बंद कर तो गुंबदे खजरा जे आडो बीठो चो सुभान अल्लाह। मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी चो सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह। अचे पियो रस्ते सां हिकिड़ो माण्हू गॾुस झंग मां कचे मां मुला जी मांखे हबीब कोट वञिणो आहे हबीब कोट तव्हांखे वेझो आहे न भाउ काथे वञिणो आहे हबीब कोट वञिणो आहे न सुॾे
जमल मखदूम साहब बुधो हबीब अखिन मां गोड़ा वही आया चवे तो अदा हबीब जो गोठ हलिया त ॾेखारिया मुंहिंजा दोस्तो बीठो कच्चे में आ हबीब कोट खां ॿाहिरि बीठो आ मुंहिंजा दोस्त मखदूम साहब सॾु करे पंहिंजे भर में बीहारे चवे थो हिन मुंहिंजे कुल्हे खां निहार ओयो थी मुंहिंजे हबीब जो गोठ अञा जो ॾिहारे त मस्जिद नबवी जा मीनार नज़र अची रहिया आहिनि उन चयोसि इहो त हबीब गोठ न आहे चई अलाए तुंहिंजो कहिड़ो हबीब आहे मुंहिंजे हबीब जो त इहो गोठ आहे लजपाल प्रीत नूं तोड़ दे नहीं जल्दी बां फड़ दे उसनूं छोड़ दे नहीं अल्लाह वारनि जी दामन वठो अल्लाह मारियनि खां बचो हिकिड़ा अथव अल्लाह वारा चओ अल्लाह ॾाढे जो अल्लाह ॿिया हन अल्लाह मारिया पिटबो आहे न कंहिं बिना अल्लाह मारई खुदा जो कसम आहे इन्हनि जे वजूद खे खुदा ताला हिन ज़मीन खां पाक करे इहो पलीत वजूद इन भागनि जो हुजे न माण्हुनि जे इश्क ऐं मुहबत खे धक ॾेई छॾियो अथनि मुंहिंजे महबूब पाक जा गुस्ताख ऐं बेअदबी जूं ॻाल्हियूं था मुहबत वारो दर्स त हिननि खे सबक़ ई यादि कोन्हे को अल्लाह जा बाना आस्थाननि ते वेठा आहिनि ख़ल्क़ ख़ुदा खे फैज़ ॾियनि पिया ही ताना हणंदा आहिनि त तव्हां अल्लाह वारनि खां घुरो था असां चऊं था हा अल्हम्दुलिल्लाह असां अल्लाह वारनि खां घुरंदा आहियूं कंहिंखां घुरंदा आहियूं अबा चओ कंहिंखां घुरंदा आहियूं अल्लाह वारनि खां घुरंदा आहियूं हे वरी दुनिया वारनि खां घुरंदो आहे फर्क़ु आहे या न आहे जे अल्लाह वारनि खां घुरणु शिरक आहे त दुनिया वारनि खां घुरणु बि शिरक ऐं कुफर आहे तूं छो थो घुरी चंदे जे लाइ छो छितो थींदो आहे जिथे काथे वेंदो आहे चंदा कंदो आहे पिनंदो आहे तूं अल्लाह वारनि खां घुर न अच त मां तोखे दरगाहूं ॾसियां न इश्तिहार आहे न मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो चंदे जो सफ़ीर आहे न अल्लाह वारा कंहिंखे अपील कंदा आहिनि झोली झलींदा आहिनि न पोती फेराईंदा आहिनि फ़क़ीर आस्थान ते वेठा आहिनि पाण बि खाईंदा आहिनि खुदा जे ख़ल्क़ खे बि खाराईंदा आहिनि तवक्कल त वलियनि खे आहे औलिया अल्लाह खे तोखे तवक्कल किथां थी आहे तूं तवक्कल खे ख्वार खणी कयो आहे मुवहिद सॾाईंदो आहे दर दर पिनी पुछड़ो थियो आहे औलिया अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो पंहिंजे आस्थाननि ते ख़ल्क़ खे पाण बि खाइनि था ख़ुदा जे मख़लूक जी ख़िदमत बि कनि था अब आहे या न आहे दरगाहुनि ते चंदो आहे दरगाहुनि जे मथां को मुंहिंजा प्यारा दोस्तो को मौके ते माण्हू को पेती झले थो को झोली झले थो न अलाए किथां पियो ख़ुदा मोकिले पाण ई पाण कंहिंजे दिलि में पियो त 1000 ॾेइयो लख ॾेइयो किरोड़ ॾेइयो रुपयो ॾेइयो अल्लाह वारा हथ कोन टंगींदा आहिनि रब जी ज़ात बाबरकात पाण ई पाण नवाज़ी छॾींदो आहे हे रुगो तौहीद जो ठीको खयो वेठा तौहीद आया कोई खां पैसा वठो अमेरिका खां पैसा वठो मुंहिंजा प्यारो दोस्त लंडन खां पैसा वठो सऊदी जे टंग जी हथ उन्हनि खां पैसा वठो कराची जे सेठनि वटि वञो शराबनि वटि वञो ज़ाननि वटि वञो हाणे 2-3 ॾिहाड़ा छा 2 महीना बि कोन थींदा अञा बि घटि वरितो आहे मूंखे हिकिड़े दोस्त किताब मोकिलियो पुराणो हुजे पुराणो तक़रीबन 1342-43 जो पुराणो मां जो ॾिसां मुंहिंजो छो किताब माॾे मोकिलियो अथई किताब छा हुजे मथो लिखियो पियो रूए दाद बराए चंदा मदरसा दारुल हुदा ठेड़ी माना जेके माण्हुनि हिनखे चंदा ॾिना आहिनि न उहे चंदन जा वरी रूए दाद छापी अथनि त हिननि जी महिरबानी हिन 10 रुपया ॾिना आहिनि 5 रुपया ॾिना आहिनि 100 रुपयो ॾिनो उनजा नाला लिखी पिछाड़ी ताईं तक़रीबन 20-25 सुफ़ा किताब आहे पिछाड़ी टोटल हेतिरा पैसा मिलिया पोइ वरी हेॾो लिखियो अथनि असां हेतिरा किताब वरिता हे तालबनि ते ख़र्च पघारुनि ते ख़र्च टोटल नाना नूरा लेखा पूरा मां दिलि में सोचो त हीअ रूएदाद हिन दोस्त मूंखे छो मोकिली आहे मां छा कयांसि पर हुन में त कुझु राज़ भरियो पियो अञा जो खणी खोलियां 2-3 पन्ना
नालन में सखर जे वाणन जा नाला लिखिया तन पुरसू मल जो 50 रुपयो, भेरू मल जा 60 रुपया, दानियाल दास्त जो 70 रुपयो, फलाणे वाणे जा हेतरा रुपया। मां चयो वाह वाह यार मुझे ला तो नफ़ो करे छॾी। सबूत थी पियो त असां वाणन खां भी वठंदा आहियूं। अरे जे तू वाणन खां वठे थो त तोवारी तौहीद में फर्क कोन थो पवे। असां वाणन खे थुक भी कोन वठंदा आहियूं, असां घुरंदा आहियूं अल्लाह जे वलियन खां घुरंदा आहियूं। जे तोखे वाणे खां घुरण जायज़ आ त पोइ असांजे लाइ औलिया अल्लाह खां घुरण भी जायज़ आ। तू ॾोकड़ वठी थो पियो, पैसा वठी थो पियो, ख़ुदा जो कसम आ असां औलिया अल्लाह खां पैसा कोन घुरंदा आहियूं। असां औलिया अल्लाह खे चवंदा त निगाह कयो, निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी। अल्लाह वारन जी निगाह थी दिया तो बेड़ाई पार। चो बेड़ाई अल्लाह ताला फरमाया अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाह। जागो था, थका तो ना आयो ना, अञा हिकिड़ो अखर मां अञा तफ़सीर त कयो ई कोन्हे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो हस्बुकल्लाह, अल्लाह तुंहिंजे लाइ काफ़ी आहे। अॻिते ॿुधण जहिड़ी ॻाल्हि था। अल्लाह ताला फरमाए तो वमन तबअक मिनल मुमिनीन, मुझा महबूब मां रब त तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां, पर जन ईमान वारनि तो ते ईमान आंदो आ उहे भी तुंहिंजे लाइ काफ़ी आहिनि। चओ सुभान अल्लाह। अल्लाह तो चए तो मां त काफ़ी आहियां, पर मुंहिंजा बाना तुंहिंजा उम्मती मुंहिंजी मखलूक में जेके भाग वारा बख्त वारा थिया, जिन खे तुंहिंजे मथां ईमान आणण जी सआदत नथी ॿुधी, मुंहिंजा महबूब मां त रब तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां, पर तुंहिंजा असहाब बि तुंहिंजे लाइ। चओ तुंहिंजा असहाब बि तुंहिंजे लाइ। ॾाढे चो तुंहिंजा असहाब बि तुंहिंजे लाइ। हाणे ॾिसो असां चवंदो हस्बी अल्लाह व निअमल वकील। अल्लाह असांजे लाइ काफ़ी आहे ऐं असांजे लाइ बहितरीन वकील आहे, असांजो बहितरीन मुहाफ़िज़ आहे। हाणे अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे थो फरमाए त मुंहिंजा महबूब मां अल्लाह अकेलो त काफ़ी तुंहिंजे लाइ आहियां, पर दुनिया खे ॿुधाइण थो चाहियां त मुहम्मद अरबी जा ग़ुलाम बि मुस्तफ़ा लाइ काफ़ी आहिनि। ही छा चवंदा आहिनि त हिकिड़ी आयत ॾेखारियो। छा ॾेखारियो? हिकिड़ी आयत ॾेखारियो क़ुरान करीम जी, या हिकिड़ी हदीस ॾेखारियो जंहिंमां इहो साबित हुजे त असहाबन सगोरन या ताबईन सगोरन या उम्मत जे सालिहन अल्लाह खां सवा ॿिए खां मदद वरती हुजे। जागो था, ये चैलेंज कंदा आहिनि। छा चवंदा आहिनि त हिकिड़ी आयत ॾेखारियो। छा ॾेखारियो? थका हो तो मां दुआ घुरां। हिकिड़ी ॾेखारियो जंहिंमें छा हुजे त अल्लाह जे महबूब जे असहाबन या कन ॿियनि सालिहन ताबईन तबो ताबईन वग़ैरह अल्लाह खां सवा ॿिए खां मदद वरती हुजे। ॾेखारियो तव्हां था पीरनि खां मदद वठो। क़ुरान में आहे कोन ॿिए खां मदद छो था वठो? मां तो चवां था मां छा कयां, अंधे जो इलाज मां वटि कोन्हे। आहे अदा जेकॾहिं कंहिं अंधे खे आहे त नज़र न अचे त अब्दुर रहीम छा करे, सोणो बदरदीन छा करे? उलमाए अहले सुन्नत जो को कसूर कोन्हे। तू तो चवे कंहिं बि सहाबी मदद कान घुरी आहे, आयत ॾेखारियो। मां तोखे क़ुरान पाक पढ़ी तो ॿुधायां अल्लाह जे नबियनि मदद घुरी आहे। अल्लाह ताला जो प्यारो नबी ईसा अलैहिस्सलाम फरमाए तो मन अंसारी इल्लल्लाह क़ालल हवारियून नहनु अंसारुल्लाह फआमनत ताइफतुम मिन बनी इस्राईल व कफरत ताइफा। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे अल्लाह जो नबी ऐलान थो करे मन अंसारी इल्लल्लाह। आहे को ओ मुंहिंजा उम्मतियो जेको तव्हां मां मुंहिंजी अल्लाह जे राह में मदद करे। मन अंसारी इल्लल्लाह, आहे को मुंहिंजी मदद करण वारो अल्लाह जे राह में।
कुरान तो चवे क़ालल हवारियून नहनु अंसारुल्लाह। हवारी जेके मददगार हा ईसा अलैहिस्सलाम के चवण लगा ओ अल्लाह जा नबी असां तो जी खुदा जे राह में मदद कंदासे। हाणे मूंखे ॿुधाए त अल्लाह जो नबी प्यारो ईसा अलैहिस्सलाम हक़ ते आ या ना हक़ ते आ? बुलंद आवाज़ हाथ मथे खणी चओ ईसा अलैहिस्सलाम हक़ ते आ ना हक़ ते आ? हक़ ते आ न पोइ छो थो गैरुल्लाह खां मदद घुरे? मन अंसारी इल्लल्लाह आहे को मुंहिंजी अल्लाह जे राह में मदद करण वारो। मालूम थियो त अल्लाह पाक जे सालिहन बानन खां मदद घुरण शिरक नाहे, अल्लाह जे नबियन जी सुन्नत आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां जेका आम ॻाल्हि आहे, आम ॻाल्हि आहे, अहिड़ी आम ॻाल्हि आहे जेका तव्हांखे इंशाअल्लाह सम्झ में अची वेंदी। सवली ॻाल्हि इंशाअल्लाह ताला इन देवबंदन वटि जवाब नाहे, आहे जवाब इन वटि। ॿुधो ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि आहे? महबूब जे असहाबन जा ॿ क़िस्म हा। चओ महबूब जे सहाबन जा ॾाढे जो घणा क़िस्म हा? हिकिड़ा मुहाजिर ॿिया अंसार। छा सही? ॾाढे जो हिकिड़ा मुहाजिर ॿिया अंसार। मुहाजिर माना हिजरत कंदड़, अंसार जमो जो सीगो आहे। अंसार वरी अंसार ॿिनि भाइरनि जी औलाद आहे, औस ऐं खज़रज। ॿ भाइर हा मदीने में रहंदा, हिकिड़ो औस नालो ॿिए जो नालो खज़रज हो। ॿई भाइर हा। उन ॿिन्हीअ जी औलाद जेका मदीने में रही उन्हनि महबूब जी मदद कई। अंसार माना महबूब जा मददगार। चओ अंसार माना महबूब जा। ॾाढे चओ ॾाढे सुनियो, अंसार माना महबूब जा। इन वहाबीअ खे चओ चंद्रा तू सहाबा 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 करे थकजी पियो आहे। सिपाही सहाबा सिपाही सहाबा सिपाही सहाबा पाण खे सहाबन जो सिपाही सॾाईंदो आहे। निभागा सहाबन जे तरीक़े ते त हल। सहाबन जो क़िस्म ॿियो नंबर अंसार जो आहे। अंसार माना मददगार, जन मुहम्मद करीम जी मदद कई। रब जो क़िस्म आहे, मुस्तफ़ा खां मथे ॿियो को आहे कोन, पर उन जी बि असहाबन मदद कई। माना जे मदद न कनि हा त अंसार कीअं सॾजन हा? अंसार मझा साबिता त मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जे मखलूक जा नेक बाना बि मदद कंदा आहिनि। मदद कंदा या अंसारनि जो इनकार कर थी शियो अथव शिया हक़ीक़त में ये बि। मां चवंदो हां त ॿिन्हीअ जो पीउ हिकु आहे पर माण्हू ॿ अथनि। जागो ज़ाला कोन था जागो? ॿिन्हीअ जो बाबो हिकिड़ो आहे, पीउ हिकु अथनि, माण्हू अथनि ॿ। हिकिड़ी हुनजी मां बि हुनजी मां। मुंहिंजा दोस्तो शीयनि जी ॻाल्हि खे खणी छॾो, तव्हांखे सुञातल हल। पर जेके इहे वहाबी हल उन्हनि जो जेको इमामुल वहाबी आहे मौलवी जो नालो आहे रशीद अहमद गंगोही। उन पंहिंजे फतावा रशीदिया में फतावा रशीदी मां उहो हाणे कढी छॾियो अथनि। जंहिंमहिल दुनिया थुकूं हयुनि न त महिल कढी छॾियो। पर अल्हम्दुलिल्लाह अब्दुर्रहीम ॻाल्हि उहा कंदो आहे जंहिंजो सबूत हूंदो आहे। मां वटि फतावा रशीदिया उहा देवबंद वारी छपियल पई आहे जंहिंमें हवालो मौजूद आहे। पाकिस्तान में छपाए उहो अखर कढी छॾियो अथनि जो माण्हुनि थुकूं आहिनि। पर दामो जा धकनि जा शाहिद फट हूंदा आहिनि, काॾे वेंदा? अचो त मां तव्हांखे ख़ुदि इंडिया दारुल उलूम देवबंद जी छपायल फतावा रशीदिया में ॾेखारिया। उन में मौलवी रशीद अहमद गंगोही खां सुवाल थियो आहे त जेको असहाबन खे गारियूं ॾे, असहाबन जी गिला करे, उन गारन ॾियण जे बावजूद गिला जे बावजूद सुन्नत जमायत मां ख़ारिज नाहे। अब छा था सम्झो? हेॾे निहारियो। जेको सहाबन खे गारियूं ॾे सो सुन्नत जमायत मां ख़ारिज थियो या न थियो? चो थियो। ॾाढे चो सुन्नत जमायत मां, छो त सहाबा जी मुहब्बत सुन्नत जमायत जी निशानी आहे। समझो था न सही? सुन्नत जमायत जी निशानी आहे। छो तो सुन्नी सहाबा जो अहल बैत जो मुहिब हूंदो आहे। सहाबा सां बि मुहब्बत कंदो आहे त अहल बैत सां बि मुहब्बत कंदो आहे। जेकॾहिं सहाबा जी तौहीन कंदो त उहो सुन्नी, ॾाढा जो सुन्नी। पर उन साॻे किताब में लिखियो पियो आहे फतावा रशीदिया में,
पर वो पाकिस्तान वारी में भी उन वरी अकुल कोन वियुन, वो कढी कोन सघिया। वो पाकिस्तान वारी में भी आहे, उन में छा लिखियो काफर देवबंदन जो अकीदो आहे, पर जे सहाबिन जी तौहीन करे त सुन्नत जमात मां भी खारिज कोने, सुन्नी को भी आहे। मालूम थो त हे पंहिंजे मौलविन खे सहाबन खां मथे था समझन पिया। हे रुगो ढऊं आहे सिपाहे सहाबा जो, कुछ भी ना है खुदा पाक जो कसम आहे। जहिड़ा शिया गुस्ताखन सहाबा कराम जा, ओड़ा हे देवबंदी वहाबी भी सहाबा कराम जा दुश्मन हन। हे पाण खे रुगो माण्हुनि खे चिमकाए मुंहिंजा प्यारा दो त चंदे वठण जी चाल आहे। हिकड़ा जमियत उलमाए इस्लाम जे नाले चंदो वठन, हिकड़ा वरी जमायत इस्लामी मौदूदी पार्टी जे नालो चंदो वठन, हिकड़ा वरी सिपाहे सहाबा जे नाले चंदो वठन, हिकड़ा वरी मुंहिंजा प्यारा दोस्तों तबलीगी जमायत जे नाले सां ख़ल्क़ खे गुमराह कन। हिननि जो गुरू हिकिड़ो ई आहे, पार्टी हिकिड़ी आहे, पर मुख़्तलिफ़ नाला रखी माण्हुनि खे गुमराह करण जो तरीक़ो ठाहियो अथनि। इहे सभु गुमराह टोलो आहे। इन सभिनी गुमराहनि जो अक़ीदो आहे त जेकॾहिं अबू बकर खे गार ॾिनई, उमर उस्मान अलीअ खे गार ॾिनई, त बि सुन्नी रहंदो, सुन्नियत में फर्क न ईंदो। असां चवंदा आहियूं जेको सिद्दीक जो दुश्मन आहे हो लानती आहे, उस्मान गनी उमर फारूक अली साईं जो दुश्मनी लानती आहे। एतिरे क़दुर जो उलमा इस्लाम मां अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी कुरान पाक जी आयत इज़ यक़ूलु लिसाहिबिही जे तफ़सीर में, तफ़सीर कबीर में लिखियो आहे जेको अबू बकर सिद्दीक जे सहाबियत जो मुनकिर आहे सो काफ़िर आहे। चओ चओ हो ॾाढे तो जेको सिद्दीक अकबर जे सहाबी हुजण जो मुनकिर आहे सो छा आहे, ॾाढे चओ हो छा आहे। अवां मता भूल बा हुजो, मता तव्हां खे धोखो हुजे, मता तव्हां खे ठॻींदा हुजनि त इहे देवबंदी वहाबी शियनि जा कट्टा दुश्मन हन, असहाबनि जा आशिक हन, न गुस्ताख आहिनि इहे सहाबा किराम जा। अड़े जेके मुहम्मद अरबी जा गुस्ताख हूंदासीं, मुहम्मद जे ग़ुलामनि खे मञींदा, चओ हरगिज़ न, ॾाढे चओ हरगिज़ न। खुदा जो कसम आहे इन्हनि जा किताब ॿुधाइनि था पिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे बारे में। हिननि जे मौलवी ॿेर वारे किताब लिखियो आहे शान सहाबा। छा लिखियो अथई, ॾाढे जो छा लिखियो अथई, शान सहाबा। अवां उहो पढ़ो, सिंधी में आ मुंहिंजा प्यारा दोस्तों, उन्हीं में भी मुंहिंजा प्यारा दोस्तों सहाबा किराम जी तौहीन कई अथई, महबूब जे ग़ुलामनि जी गिला लिखी अथई। हबीब जे सहाबा किराम जे बारे में अहिड़ा अहिड़ा वाक़िया थो लिखे पियो जंहिंमां पढ़ण वारे खे महबूब जे ग़ुलामनि जी बेवफ़ाई साबित थिए, महबूब जे ग़ुलामनि जो बुज़दिल हुजणु साबित थिए। रब जो कसम आहे मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि लाइ अल्लाह ताला फरमायो हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुमिनीन। मुंहिंजा मोहम्मद अरबी मां रब त तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां, पर मुंहिंजा महबूब करीम तुंहिंजा सहाबी बि तुंहिंजे लाइ काफ़ी आहिनि। जन खे अल्लाह चवे त काफ़ी उहे बुज़दिल आया बहादुर हा। ॾाढे चओ बुलंद आवाज़ सां चओ वाह 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 वाह। इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानियस्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। जमल मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात के शहीद करण जी काफ़रन साज़िश कई आहे। पाण में सलाह कयूं त अचो त मुहम्मद करीम के माज़ अल्लाह कीअं ख़त्म कयूं। छाजे लाइ लालच में ॾेई चुका, साईं तोखे दौलत खपई असां खां वठ, पर असांजे मज़हब खे न ॻाल्हाए। पाण फरमायो न, भला तोखे शादी करणी आहे न मके मां जंहिं बि कबीले मां चवे तोखे भली औरत सां शादी करणी। पाण फरमायो त न साईं, भला तोखे पंहिंजे सभिनी कबीलनि जी पग ॿधायूं। पाण फरमायो न, ये लालचू ॾींदा विया। पाण फरमायो तव्हां छा सम्झो आहे, हिकिड़े हथ ते सिज लाहे ॾियो, ॿिए हथ ते चंड लाहे ॾियो, ज़मीन खां वठी करे आसमान ताईं सोन जा ढेर गॾु करे मुंहिंजे पेरनि में रखो, त बि मां मुहम्मद करीम हक़ जो कलमो चवंदोसांव। सरकार दो आलम अलैहि सलाम खां मायूस थी विया,
त लालच में भी कोन थो अचे, धमकी में भी कोन थो अचे, सरदारी भी कोन थो कबूल करे, ॾोकड़ भी कबूल कोन थो करे। ओ अदा किताब पो पढ़जा, सोणी सूरत वारा ईअं त न कर बेली, अवां भींग कई त पोइ कमु कीअं ठहंदो। हाणे दुआ खणी घुरां भला छॾियां न, ॿुधो जो कोन था, तवज्जो हेॾे कयो न से, हेॾे कयो न। मां तव्हां सां ॻाल्हायां, तव्हां वेठा कैसेटूं ॾिसो, किताब पढ़ो त मज़ो न थींदो न से। दुरूद मुंहिंजे आका ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अजीजों मुसलमान भाइरो ओ मुंहिंजा मिठड़ा भा, जमल काफ़रनि ॾिठो त नबी करीम जी ज़ात बाबरकात कहीं बि असांजी लालच में बि नथो अचे, धमकी में बि नथो अचे। सलाह कयो त बस हाणे अचो त कम तमाम कयो, खत्म, ॿी का वाह ई कान्हे। पर ख़त्म करण जे लाइ छा कजे, कहिड़ो तरीक़ो इख्तियार कजे। सभिनी कबीलनि जा माण्हू गॾिजी हिकिड़ी जाइ ते वेठा मशवरे जे लाइ त कहिड़े तरीक़े सां ख़त्म कयूं। उन दरवाज़े ते ॿाहिरां हिकिड़ो चौकीदार बीहारियऊं, चौकीदार खे चयो त अंदरि कंहिं खे न छॾिजांइ, केर बि अचे असां सलाह था कयूं, मख़फ़ी सलाह, मख़फ़ी, ॿियो असांजे सलाह में ख़बरदार न थिए, तूं बीह रहो, कंहिंखे न छॾिजांइ। अंदर सलाह वेठा कन। थोड़ी देर गुज़री आहे, हिकिड़ो हमराह पटके सां वॾी ॾाढ़ी दुन खां हेठि मुछुनि खे पाकी आयल, वॾे भाउ जो चोलो पातल, नंढे भाउ जी कांच पातल, इहो वरी कीअं? वॾे भाउ जो चोलो सम्झो था, ओ वञी खुड़नि खे लॻुसि, वॾे भाउ जो इहो थियो न, ऐं नंढे भाउ जी कांच वरी ख़ैर जो गोॾनि खे लॻी, लठड़ी हथ में, बसि सूद दोदाई वारो, सम्झो था न भाउ। दरवाज़े ते बीठो अची चौकीदार खे चई मांखे बि छॾ, चे न, छो? चे असांजे सरदारनि जी मनवा अंदर ख़ुसूसी मीटिंग थी हले, उन मख़फ़ी मीटिंग में तोखे न छॾिया, तो अलाए केरु आहे। चई तव्हां अंदरनि खे वञी ॿुधाए मुंहिंजे बारे में। अंदर ॿुधायूं, अबू जहल चयो केरु आहे? चई असांखे ॾसे न सघंदा। मां निकिरां, ॿाहिरि निकितो, अबू जहल चयोसि मन अंत, तूं केरु आहे? जागो था, थका त न आहियो? छा चई मन अंत, तूं केरु? उन जवाब ॾिनो अन शैख़ुन नजद, अन शैख़ुन नजद, मां नजद जे ॻोठ जो चङो मुड़ुसु वॾेरड़ो आहियां। उहो नजद रहमतल लिल आलमीन तां कुर्बान वञा, ग़ैब दान नबी तां कुर्बान वञा, जन पत्थर हया उन्हनि खे दुआऊं कयई, जन ओझ उछलाया तन जे लाइ दुआऊं घुरई, जन कंडा फिटा कया तन जे लाइ दुआऊं घुरई। पर महबूब जी दरबार में हिकिड़ो सहाबी अर्ज़ो करे, या रसूल अल्लाह, मां शाम खां आयो आहियां, मुंहिंजे लाइ दुआ घुरो। पाण फरमाइनि था अल्लाहुम्मा बारिक लना फी शामिना, अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनना। महबूब जॾहिं शाम ऐं यमन जे लाइ दुआ घुरी, हिकिड़ो ॿियो मुस्लमान वेठो आहे, नजद जे ॻोठ जो आहे, उन्हीअ खे दिलि में ख़्यालु थियो त मां बि दुआ घुरायां। नबी करीम जी ज़ात बाबरकात खे चई क़िबला व नजद ना, असांजे नजद जे लाइ बि दुआ घुरो। महबूब नजद जो नालो ॿुधो त महबूब मुंहुं मुबारक फेरायो, मुंहुं मुबारक फेराइण खां पोइ ॿीहर दुआ घुरियऊं, अल्लाहुम्मा बारिक लना फी शामिना, अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनना। नजदीअ सगोरे चयो वञ बड़ा मुंहिंजे महबूब त ॿीहर बि दुआ न घुरी। वरी अर्ज़ कई क़िबला तव्हां शाम खे यमन खे त रंगे छॾियो, मां पंहिंजे नजद जे लाइ थो चवां, नजद लाइ दुआ घुरो। पाण टियों दफ़ो वरी फरमायूं अल्लाहुम्मा बारिक लना फी शामिना, अल्लाहुम्मा बारिक लना फी यमनना। ओ मुंहिंजा मौला असांजे शाम ऐं यमन खे बरकत ॾे। हुन चयो क़िबला शाम जे लाइ 3 दफ़ा बिना चवण जे दुआ घुरी अथव। मां 3 दफ़ा अर्ज़ कयो आहे नजद जे लाइ दुआ छो नथा घुरो? महिरबानी कयो, दुश्मननि जे लाइ दुआऊं घुरंदा हो, पत्थरनि हणण वारनि जे लाइ दुआऊं घुरंदा हो, ओझ उछलण वारनि जे लाइ दुआऊं
घुरंदा हो। रहमत वारो नबी गुस्से में फरमाए तो हुनालिका ज़लाज़ल वल फितन व मिनहा यतलौ कर्नु शैतान। मां मोहम्मद नजद जेला कतई दुआ को न घुरंदुसि छाजे करे जो इन नजद जे पलीत ॻोठ मां हिकिड़ो पलीत टोलो पैदा थींदो जेको मां मोहम्मद जी तौहीन कंदो। पिटल जमात पैदा थींदी। कहिड़ी पैदा थींदी चओ बाबा? पिटल जमात पैदा थींदी। तंहिंजे करे उन पलीत जमात पलीत टोले जे ॻोठ वारे लाइ मां मोहम्मद दुआ न घुरंदुसि। मुंहिंजा दोस्त सहाबी हैरान थी विया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुदा पाक जो कसम आहे हदीस बुखारी शरीफ में मौजूद आहे। सुभाणे मतां को तव्हां खां पुछे बाबुल ख़वारिज खोले ॾिसो, मुस्लिम शरीफ में मौजूद आहे। ॿियनि दोतबरनि किताबनि में तिरमिज़ी शरीफ में मूं पढ़ी आहे। तमाम जो तमाम हदीस जे किताबनि खे नक़ल कयो आहे। मुस्तफ़ा नजदन जे लाइ दुआ न घुरी। कुर्बान वञा ग़ैब दान नबी तां अल्लाह जे महबूब जी उहा ॻाल्हि 6 महीने न, 12 महीने न, 10 साल खां पोइ न, 100 साल खां पोइ न, 500 साल खां पोइ न। ख़ुदा जो कसम आहे तारीख़ गवाह हुआ 1200 साल गुज़री विया। उहा मुस्तफ़ा जी ॻाल्हि सची थी। नजद जे ॻोठ मां इब्ने अब्दुल वहाब नजदी पैदा थियो जंहिंजे पोयां इन जमात खे वहाबी सॾिबो आहे। इब्ने चओ चओ ख़बर है इब्ने अब्दुल ॾाढे चओ इब्ने हीवर चवंदा आहिनि साईं शुक्र आहे जो असां वहाबी आहियूं। वहाबी माना अल्लाह वारो। छो तो वहाब नालो आहे अल्लाह जो। अदा तव्हांजे भर में रहमतपुर शरीफ दरगाह आहे। उते अल्लाह जो कामिल वली सुतो पियो आहे ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार साईं रहमतुल्लाह अलैह। संदन इस्म गिरामी हो अब्दुल गफ़ार। उन जी जमात खे सरबो आहे गफ़ारी। छा चइबो आहे? ॾाढे जो छा सरबो आहे? गफ़ार का जो नालो आहे। तो भला तव्हांजी माना त गफ़ारी माना अल्लाह वारा। वहाब नालो अल्लाह जो, वहाबी माना अल्लाह वारा। गफ़ार का जो नालो अल्लाह जो, गफ़ारी माना असां हो क़ादरी सिलसिले जा। असां जो ताल्लुक़ आहे सैयदना व मुर्शिदना पीरन जे पीर सैयद अब्दुल कादिर जीलानी। उन्हीं जे करे छा आहियूं क़ादरी। छा आहियूं बाबा? ॾाढे जो छा आहियूं? क़ादरी। क़ादरी न सही पोइ माना क़ादिर अल्लाह जो नालो, क़ादरी माना अल्लाह वारा। अहमद कंहिंजो नालो आहे? इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। कुरान आहे या ना है? अहमद कंहिंजो नालो आहे? चओ मुस्तफ़ा जो। कंहिंजो नालो आहे? पाकिस्तान में हिकिड़ी जमात आहे अहमदी। अहमदी कहिड़ी जमात आहे? अहमद कंहिंजो नालो आहे? मुस्तफ़ा जो। पोइ अहमदी जमात वारा सच्चा चइबा छा? अहमदी जमात वारा कादियानी हम चओ अहमदी जमात वारा। इन्हीअ जे करे जो हो गुलाम अहमद जे तरफ़ निस्बत अहमदी कादियानी। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो ग़लत था चवनि त वहाब अल्लाह जो नालो आहे ऐं वहाबी जी निस्बत उन अल्लाह जे नाले जे करे आहे। न जे कादरी जी निस्बत सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे करे आहे। गफ़ारी जी निस्बत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार जे करे आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अहिड़े तरीक़े सां वहाबी जी निस्बत उन इब्ने अब्दुल वहाब नजदी जे करे आहे जंहिंखे मोहम्मद करीम शैतान जो टोलो सॼो आहे। ॿी हदीस में शैतान जो सिंह भी सॼो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो शेख हज़रत अल्लामा अब्दुल हय्य लखनवी पंहिंजे किताब उम्दतुर रिआया में लिखियो आहे त वहाबी गारिया। वहाबी छा आहे? ॾाढो चो वहाबी छा आहे? फरमाए तो किताबुल हुदूद बाब ताज़ीर में लिखे तो उम्दतुर रिआया खोले ॾिसो। बुजुर्ग लिखे तो जेको वहाबी न हुजे ऐं उनखे जेकॾहिं को वहाबी चवे त उहो सज़ा जो हक़दार आहे। उनखे तुहमत वारी सज़ा लॻंदी छो त गैर
वहाबी खे हुन वहाबी सॼो आहे। अबा मूंखे हाणे ॿुधाए त सज़ा सुठे अखर ते लॻंदी आहे या ख़राब ते? ॾाढे त चओ सॼण कंहिं ते लॻंदी आहे? ख़राब ते लॻंदी आहे न। मालूम थियो उलमा जे तहक़ीक़ मां साबित आहे त वहाबी बुरो लफ़्ज़ आहे, इहो सुठो न आहे। ऐं इहो अल्लाह जे नाले जी निस्बत हुजे हा त सुठो हुजे हा, पर इहो अल्लाह जे निस्बत जे करे न आहे, इहो इब्न अब्दुल वहाब जे निस्बत जे करे आहे तॾहिं बुरो आहे। अल्लाह जे निस्बत जे करे हुजे हा त अखियुनि ते आहे, पर हिते अल्लाह जी निस्बत आहे कान, हिते हुन चंडे जी निस्बत आहे जेको चवंदो हो त नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह। उन इब्न अब्दुल वहाब जो अक़ीदो आहे त मुंहिंजे लठ खे मुहम्मद खां वधीक ताक़त आहे। मआज़ल्लाह सुम्मा मआज़ल्लाह। मुंहिंजे लठ खे मआज़ल्लाह मुहम्मद खां वधीक ताक़त आहे। छो? कद मात मुहम्मद, चतो मुहम्मद नऊज़ बिल्लाह मरी चुको आहे। लठ मुंहिंजी में ताक़त आहे, मां कुत्ते खे भॼाए सघां थो, बकरियूं चारे सघां थो, नांग मारे सघां थो। लठ में ताक़त आहे, पर मुहम्मद में एतिरी ताक़त कान्हे का। ख़ुदा जो कसम आहे, इन्ही जे करे उलमाए इस्लाम इन जे ख़िलाफ़ फतवा ॾिनी। उन खां बाद में आला हज़रत अज़ीमुल बरकत इन देवबंदनि जा अक़ीदा लिखी करे अरबस्तान जे मक्के मदीने जे उलमा वटि खणी वियो। तक़रीबन 55 आलिमन मक्के ऐं मदीने वारन हुस्सामुल हरमैन में हिननि जे ख़िलाफ़ कुफ्र जी फतवा ॾिनी त हिननि जा जेके बि अक़ीदा आहिनि से कुफ्र वारा अक़ीदा आहिनि। इहा वहाबी जमात जेका ऐसा बदतरीन जमात आहे। पर परे छो था वञो? हक़ उनखे चइबो आहे जो दुश्मन बि शायदि ई ॾिए। ॿुधायांव? चओ त ॿुधायांव, सभई चओ त ॿुधायांव। देवबंदन जो वॾे खां वॾो मौलवी हुसैन अहमद मदनी, हुसैन अहमद ॾाढे चओ मदनी मता मदीने जे करे समझदा हुजो। न न, हुनजे ॻोठ जो नालो हो मदनपुर। छा उस नालो आहे बाबा? मदन ॿुधो अथनि, मदन मल। उन्हीं मदन मल जो ॻोठ ॿधल हो मदनपुर। उन्हीं मदनपुर जो रहाकू हो ॼाओ उते हो। वो इन्हीअ जे करे पाण खे सॾाईंदो हो मदनी, माना मदीने जे करे न, छो त हिननि जी मदीने ॾे निस्बत करणु शिरक आहे। मक्की चवणु शिरक आहे, मदनी चवणु शिरक आहे, बगदादी चवणु शिरक आहे, सेवाणी चवणु शिरक आहे, भिटाई चवणु शिरक आहे। हे मुशरिक पंहिंजी खे चवंदा आहिनि, पर वाणियनि ॾे ही निस्बत कंदा आहिनि देव। खुद पाण लिखियो अथनि, पाण महमूद हसन देवबंदी जी तारीख़ वारनि लिखियो आहे त मौलाना महमूद हसन देवबंदी इन्ही जे करे देवबंदी सॾिबो हो जो इहो ॻोठ देवबंद जेको आहे इन्ही में अल्लाह जे नबी सुलेमान अलैहिस्सलाम खे माण्हुनि शिकायत कई त असांजे मुल्क में देव था रहनि, शैतान था रहनि। केरु था रहनि बा? देव था रहनि। देव चइबो आहे लईन शैतान खे। उतां जे माण्हू शिकायत कई त देवनि असांखे तंग कयो आहे। पोइ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम आयो, उन्हनि देवनि खे हिकिड़े खूह में पूरे मथां लटाए छॾियईं। पोइ उते थियो देव बंदि थियो, तॾहिं ॻोठ जो नालो आहे देव। शुक्र थियो जो शैतान वारे ॻोठ सां देवबंदी पाण खे सॾायो था। सेवाणी नथा सॾायो, कलंदरी नथा सॾायो, सिकंदरी नथा सॾायो, मदनी नथा सॾायो, मदनपुर जे करे मदनी सॾायो था। उहो मदनपुर जो मौलवी हुसैन अहमद किताब लिखियो आहे अश्शहाब साक़िब। छा किताब आहे? उन्हीं में खुदा पाक जो कसम है, अल्लाह हाज़िर नाज़िरा मां कलमो भरे तव्हां सां ॻाल्हि कयां। घटि में घटि 27 जगहनि ते, घटि में घटि 27 जगहनि ते हुसैन अहमद देवबंदी लिखियो आहे त वहाबी बदतरीन ख़ल्क़ आहे, वहाबी बेअदब आहिनि, वहाबी गुस्ताख़ आहिनि, वहाबी सलातो सलाम खां रोकींदा आहिनि, वहाबी बेदीन खे चइबो आहे। असांजी जमात में को बि वहाबी कोन्हे। इहो सिर्फ़ मुनाफ़िक़त कजे करे लिखियईं, इन्ही जे करे जो मक्के मदीने जे आलिमनि हिन जे ख़िलाफ़ फतवा ॾिनी। वरन हे दोस्त अज़ीज़ पक्का वहाबी आहिनि, हे पाण खे वहाबी सॾाईंदा आहिनि। हितां जे तव्हांजे लाड़काणे वारे मौलवी किताब लिखियो आहे त मूंखे वहाबी हुजण ते फ़ख्रु आहे। जागो थाला निंड अथव जेके वहाबी हुजण माना वहाबी माना हरामी। अब वहाबी माना छा थियो? जेके हरामी हुजण ते फ़ख्रु हुजे उन ते कहिड़ी मयार आहे?
जी वो पाण जाने नो खबर अथन। दोस्तों अजीजों मुसलमान भाइरो अर्ज पे कुम तहां जी खिदमत गिरामी में याद आला विसरी वियो जो विसरी वियो घणो करे न न अबू जहल खे हुन चयो अन शेखुन नजद मां नजद जो चङो मुड़स आहियां जागो था। अबू जहल चयो बिस्मिल्लाह भली करे आए वेलकम जी भली आए तोखे त असां ॻोल्हियो छो त मुंहिंजा दोस्त अबू जहल खे बि ख़बर हुई उन ज़माने में बि ॻाल्हि मशहूर हुई त नजदी मुहम्मद करीम जा दुश्मन। चओ चओ नजदी ॾाढे चओ नजदी। हाणे थका आयो मां हाणे दुआ थो घुरां साईं चवनि ई नथा। चओ नजदी मुस्तफ़ा जा दुश्मन ॾाढे चओ नजदी दुश्मन हन त दुश्मन खे जीअं असां बि गॾु थिया हूं हबीब खे ख़त्म करण लाइ गॾिजी हल। मां हीअ जेका ॻाल्हि कयां थो किताबनि में हदीसुनि में रिवायतुनि में सीरत में न लभे मूंखे गोली हणी छॾ मुंहिंजो खून तोखे माफ़ आहे। पर जे ॻाल्हि निकिरे त मुला ॿीहर कलमो भरे मुसलमान थी मौली साहब बदर दीन जो मुरीद थी हेड़ो सुन्नी पीर थी पवे त वेड़ा ई पार। अल्हम्दुलिल्लाह बाबा असांजा बि आलिम सगोरा ख़ुदा जो कसम पीर थियण जे लाइक़ हन पर वीचारा कसर नफ़्सी कयो वेठा आहिनि। चवनि था न बाबा असां पीर कोन थींदा पीर जेके आहिनि ख़ुदा तन खे वधाए। चवामी ॾाढे चवामी दोस्तों अज़ीज़ो मां रिवायत जेका पेश थो कयां सो किताबनि में न हुजे हदीस जे किताबनि में न हुजे सीरत जे किताबनि में न हुजे तारीख़ जे किताबनि में न हुजे मुस्तनद न हुजे ग़लत हुजे त मूंखे सज़ा ॾेई छॾिजां। जे ॻाल्हि सची आहे त पोइ मुला गौर कर। अंदर विया शैतान उहो केरु हो अबा चओ शैतान हो ॾाढे जो केरु हो इहो जेको पाण खे शेखुल नजद पियो सॾाए सो केरु हो पर सूरत करे वियो हो देवबंदन वारी सूरत करे वियो हो वहाबिन वारी। जॾहिं वेठो हुननि जे आॾो त महिल उन शैतान चयो ॾियो ख़बर तव्हां सुबुह लाकू वेठा हो का सलाह कई अथव चयोसीं 2-3 सलाहूं थियूं आहिनि चई मूंखे ॿुधायो। हिकिड़नि चयो असां सलाह इहा कई आहे त मुहम्मद करीम खे हिकिड़ो बहादुर मोकिले ख़त्म कराए छॾियूं। शैतान चयो खबरदार खबरदार अवां खे ख़बर कान्हे का मुहम्मद करीम हाशमी कबीले जो अथव। कहिड़े कबीले जो आहे हाशमी कबीले वारा भली सभई मुसलमान न बि हुजनि पर जेकॾहिं तव्हांजो हिकिड़ो माण्हू हुनखे वञी मारींदो त हाशमी कबीले वारनि खे पंहिंजे कबीले जी गैरत ईंदी। जंहिंमहिल हाशमी मर्द उथी खड़ा थिया त तव्हांखे चूंडे चूंडे मारींदा तव्हांजो ॿिजु ई ख़त्म थी वेंदो। में बंद कयोसि ॿधी हथ पेर अखियूं बंद करे वाड़े छॾियोसि। पोइ जॾहिं अंदर वाड़ियो पियो हूंदो काथों खाईंदो काथों पीअंदो नजदनि जो वॾेरो थो चवे वहाबिन जो वॾेरो थो चवे इहा ग़लती बि न कजो। मुहम्मद 1000 कोट किला बंद कयो पर मुहम्मद अरबीअ खे रब दर बंद हूंदा दरवाजा बंद हूंदा रस्ता बंद हूंदा। दरबान मुहम्मद सभई दरबान मुहम्मद सभई पर टे थे मां बि सलाह कई आहे पर छॾायोसि पर ॿियनि मुल्कनि ॾे हलियो वञे त अंबर खां बि वधीक जाथे वेंदो वठी अवां ते हमिलो कंदो त तव्हांजो नालो आख़िर देव तुंहिंजी कहिड़ी सलाह चई मुंहिंजी सर कबीले मां हिकिड़ो नौजवान कढो हिकिड़े सां त विढ़ंदा न सही पर 52 सलाह ॾिनी थी सभिनी सलाह क़बूल करे हस्बुकल्लाहु व मन इत्तबा महबूब खे अॻई इत्तला सिद्दीक़ खे अबू बकर मूंखे रब्बुल फरमाइनि था मूंसां उहो गॾु हूंदो। सानी सिंधी लफ़्ज़ सानी माना हिकु जहिड़ो न अरबी
महबूब पाण हलंदा आधी हलन मंझंदि में आ त मुंहिंजे महबूब हबीबन करीमन सल्लल्लाहु महबूब पाक बैतुल्लाह जो तवाफ कयो आ काबतुल्लाह मां थी घर ॾे रवानो थियो आ हे मुंहिंजे हबीब जे घर खे ॿाहिरां घेरो करे बीठा इंतज़ार में हन त निकिरे अबा 52 माण्हू अंदर घर में छो न पिया लंघनि अंदर तो को पहरेदार भी कोन हो चौकीदार भी कोन हो हिकिड़ो मसइलो समझाए छॾियांव समझो समझो जागो था ला निंड अथव निंड त कान्हे न अंदर छो न पे विया इन्हीअ जे करे हुया काफ़र हुया मुशरिक हुया बदमाश बहा उहे चवंदा त कंहिंजे नंग में घरनि में न वञिबो आहे अब जागो था लंड अथव सिर्फ़ इन ॻाल्हि जे करे त ॿाहिरि निकिरे त मारियूंसि नंगनि में अंदर न वेंदासीं मालूम थियो त उन ज़माने जा जेके काफ़र हा तन में बि इहो नंगनि जो गैरत हया हो अॼुकल्ह मुस्लमान हाय फातों जे हालत जो परावा लोढ़ा लताड़े नंगनि जे मथां वञी बीही गोबाटा खणी पिस्तौल खणी घरवा घर तो लुटी कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कर वाहिदुल क़हार जे आॾो पेश थियणो थी काफ़रनि खे बि शर्म हुजे